वेलकम बैक नाज़रीन। अफ़सोसनाक ख़बर आहे असां शेयर कयूं पिया। लाड़काणे में घरू तकरार तां मुड़स हथां ज़ाल क़तल थी आहे। हैदरी थाने जी हद शाह बहारू में जवाबदार फता मक्सी उज़मा मक्सी के सरिया हणी क़तल कयो आहे। पुलिस ज़ाल के क़तल कंदड़ जवाबदार फता मक्सी के गिरफ्तार करे वरतो आहे। जवाबदार जी ज़ाल शादी ते वियल हुई, देर सां अचण ते खेस क़तल कयो पुलिस जो यूं चवण आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे लाड़काणे मां असां शेयर करे रहिया आहियूं। लाड़काणे में घरू तकरार तां मुड़स हथां ज़ाल क़तल थी वई आहे। एक भेरो ॿीहर खे आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। लाड़काणे में घरू तकरार तां मुड़स हथां ज़ाल क़तल थी आहे। हैदरी थाने जी हद शाह बहारो में जवाबदार फतेह मक्सी उज़मा मक्सी के सरिया हणी क़तल करे छॾियो। पुलिस ज़ाल के क़तल कंदड़ जवाबदार फतेह मक्सी के गिरफ्तार करे वरतो आहे। पुलिस पारां ॿुधाए पियो वञे त जवाबदार जी ज़ाल शादी ते वियल हुई, देर सां अचण ते खेसि क़तल कयो आहे। लाड़काणे मां असां ख़बर शेयर करे रहिया आहियूं। घरू तकरार तां मुड़स हथां ज़ाल क़तल थी वई आहे। हैदरी थाने जी हद शाह बहारू में जवाबदार फता मक्सी उज़मा मक्सी के सरिया हणी क़तल कयो आहे। पुलिस ज़ाल के क़तल कंदड़ जवाबदार फता मक्सी के गिरफ्तार करे वरतो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे लाड़काणे मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद समू। जी रशीद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, हैदरी थाने जी हद शाह बहारो कॉलोनी में जवाबदार घरू अड़बड़ सां पंहिंजी ज़ाल के क़तल करे छॾियो आहे। जवाबदार फतेह मंगसी आहे, उन पंहिंजी ज़ाल उज़मा मंगसीअ के लोहा सरिया हणी उनखे क़तल करे छॾियो आहे। जवाबदार जेको आहे फतेह मंगसीअ खे पुलिस गिरफ्तार करे वरितो आहे। इन हवाले सां हैदरी थाने जी पुलिस सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त पुलिस जो चवणु आहे त जेको फतेह मंगसी आहे उनजी ज़ाल उज़मा शादीअ ते वई हुई, जेकी कुझु कलाक देर कई ऐं देर सां घर आई त हुन जेको आहे उनखे लोही सोया हणी शीखू हणी ऐं क़तल करे छॾियो आहे। जंहिंमें जवाबदार जेको आहे उनखे पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं औरत जेको पोस्टमार्टम जेको आहे उहो करायो वियो आहे। पोस्टमार्टम बाद जेको औरत जो लाश आहे उहो वारसनि हवाले कयो आहे। जी ठीकु आहे, तव्हांजी वॾी महिरबानी रशीद अपडेट करण लाइ।